हाजी मांगक बुधो हो नी, हाजी मांगक करूंडी जो हाजी मांगक शर अब्दुल्ला को आ रही हुयो करूंडी में अब्दुल्ला को आ रही हुयो कादियानी नबी से जी गुस्ताखी कई हाजी मांगक को उनके कुहाड़न सां मारे खैरपुर सेंटर जेल में वियो सैयद गौस अली शाह साबिक वज़ीर हलायो उन जो वकील हुयो शाह साहब अञा जहिड़ो अथव भली पुछा करे ॾिसो हाजी मांगक जॾहिं खैरपुर सेंटर जेल में वियो उन वक़्त में जेल जो सुप्रीडेंट सैयद हुयो ये खुतबात शाहीन में मौलाना अल्लाह वसाए साहब लिखियो उन्हें सैयद जी घरवारी ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत नसीब थियस नबी सिंह फरमायो अम्मा मां मोहम्मद जो मेहमान जेल में आयो आ जेस ताईं जेल में हुजे मानी तू पचाए करे मोकिल जास सब चो सुभान सुबह जो पांचे मुखस के चई त काड़ो बुजुर्ग जेल में आयो आ काड़ो सैयदा कुरैशिया आलिमा जेको जेल में आयो आ मुखस चेस छाजो सैयद छाजो मौलवी छाजो बुजुर्ग याजी मांगक शर उन जे चेहरे ते त दाढ़ी भी काने पर नबी से जे खत्म नबूवत जे गैरत अचीस एकड़े कादियानी अब्दुल्ला आराई के करूंडी में मारियो थई हज़ारे आलम बुजुर्ग उन जी ज़ियारत जे लाइ जेल में था अचन त घरवारी चेस इहो मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो मेहमान आ जेस ताईं जेल में हूंदो मानी मां पचाईंदसि खाराईंदसि तू हाजी मांगक मौलवी हो सैयद हो शर बरोच नबी जे खत्म नबूवत ते गैरत है वो शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधर की खत्म नबूवत जा अमीर हा मौलाना मोहम्मद अली जालंधर के चई तो वकीलन जो मशवरो आ तो हाजी मांगक जेकॾहिं जज जे साम्हूं चए त मां कादियानी न मारियो आ तो आज़ादी मिली वेंदसि छो त शाहिद कोई कोन्हे गवाह कोई कोन्हे मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैहि खैरपुर जेल में आया हाजी मांगक के चऊं हाजी साहब वकीलन जो मशवरो आ तो जज जे साम्हूं तू इनकार कर त मां कादियानी ने मारियो आ तू 3 महीने में आज़ाद थी वेंदे केस कूड़ो थी वेंदो गवाह कोई ना है ताजी मांगक खां दाह निकिरी वई चई मौलाना मां छो इनकार कया मां फांसी जे तख्ते ते भी चवंदुसि त हिकिड़े सूअर खे मां मारियो आ मां नबी जे दुश्मन खे जहन्नम में पहुचायो आ मौलाना मां छो इनकार कया मां हज कया उमरा कया मन ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत थिए वॾियूं वॾियूं ख़ैरातूं कयम वज़ीफ़ा पढ़ियमि मन ख्वाब में नबी सिंह जी ज़ियारत थिए पर साईं जन जी ज़ियारत नसीब न थी पर जंहिं वक़्त खां वठी न गुस्ताखी रसूल अब्दुल्ला आराई कादियानी के मां क़त्ल कयो आ खैरपुर जे जेल में का रात खाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी वो हाजी मांगक आज़ाद थी उन जो मामो मूंखे मिलियो अञा ताईं जहिड़ो आहे मां चयो हाजी साहब कीअं आज़ाद थियो चई जज पुछा कयसि अब्दुल्ला आराई खे तो क़त्ल कयो आहे कादियानी खे चई हा हो साईं मां हुनखे क़त्ल कयो आहे त जज जस चरियो त नहीं ताजी मांगे चयो मां सॼी ज़िंदगी चरियो हुयुसि बरोच माण्हू का सोच नहीं उन वक़्त में मां सियाणो थियुसि जो मां पंहिंजे नबी जे दुश्मन जी मुंडी लाथी मूंखे अकुल उन वक़्त में आयो उन जी ज़ुबान भी तो कटी हाजी मांगे चयो हाओ मां उन जी ज़ुबान कटी ऐं हाणे भी मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे सुहिणे नबी जे ख़िलाफ़ ग़लति लफ़्ज़ ज़ुबान मां कढंदो मां उन जी ज़ुबान काकड़े मां कढी करे कुतनि खे खाराईंदुसि तो उन जो मथो भी फाड़ियो मेजालो कढियोसीं हाजी मांगे चयो हाओ
हाणे भी मां चवां थो जेको मुझे सोने नबी के खिलाफ पंहिंजे दिमाग में गलत सोच रखंदो मां उन जो मेजालो भञंदुसि। तो उन जा हथ भी कटिया। हाजी मांगे चयो हाओ मां उन जा हथ भी कटिया। हाणे तुंहिंजे साम्हूं भी मां चवां थो जेको मुंहिंजे महबूब जे खिलाफ इन्हनि हथनि सां ग़लत कलम का नबी से जे खिलाफ लिखंदो मां उन जा हथ कटे करे कुतनि खे खाराईंदुसि। जज जे अखियुनि में पाणी अची वियो। चई लानत थो कयां मां इन नौकरी ते। भली मुंहिंजी नौकरी वञे, भली मां जेल में वञा, हैफ़ हुजे मुंहिंजे मथां जो मां हाणे आशिक़ रसूल खे मौत जी सज़ा ॾियां। उन वक़्त में कलम सां लिखियई मां तो जहिड़ो आशिक़ रसूल पाकिस्तान जी धरती ते न ॾिठो आहे। तूं बाइज़त बरी आहे, तूं आज़ाद आहे। एॾी वॾी ॻाल्हि आहे। मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां उमरे ते वियुसि, हुसैन जन जे रोज़े ते सलाम पढ़ी, रात जो अची सुतुसि, ख्वाब में नबी से जी ज़ियारत नसीब। नबी से फरमायो मौली अब्दुल्ला पाकिस्तान में मुझो हिकिड़ो बचड़ो रही तो सैयद अताउल्ला शाह बुखारी जेको ख़त्मे नबूवत जो कम थो करे। मां मोहम्मद जा उनखे सलाम चइजां, मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि आहियां। मां तव्हां खां पुछां थो हाफ़िज़ुल हदीस मौलाना अब्दुल्ला कूड़ ॻाल्हाई दरख्वास्ती। मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती फरमाए थो मां कराची एयरपोर्ट ते लथुसि, खानपुर न वियुसि, सिधो मुल्तान वियुसि। हज़रत अताउल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह बीमार हुया। शाह साहब खे मां वञी चयो साईं जन तव्हां ॾे सलाम मोकिलिया आहिनि, मां सलाम खणी अचे तव्हां वटि पहुतो आहियां। अताउल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो रोए पियो ख़ुशीअ में। चई मौलाना साईं जन मुंहिंजो नालो खयो। मौलाना अब्दुल्ला दरख्वास्ती फरमायो हाओ तव्हां जो भी नालो खयूं, पाकिस्तान जो भी नालो खयूं, त पाकिस्तान में मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो अथई सैयद अताउल्ला शाह बुखारी जेको ख़त्मे नबूवत जो कम थो करे। मां मोहम्मद ॾाढो ख़ुशि आहियां, मुंहिंजे बच्चे खे मुंहिंजा सलाम चइजां।